जय झूलेलाल। मां चंदा माखीजा सिंधु संगम माचिस मीडिया में तव्हांजो स्वागत कयां थी। हीअ ख़बर छत्तीसगढ़ जी राजधानी रायपुर जी आहे। रायपुर जी शदाणी दरबार सिंध जी यादि ताज़ा कंदी आहे। महादेव घाट ऐं जंगल सफारी हितां जी घुमण जहिड़ियूं जॻहियूं आहिनि। इन जे अलावा केतिरा ई मंदिर गुरुद्वारा बि इन शहर खे ख़ासि ठाहिनि था। सुंदरता सां भरियल तेलीबांधा तालाब, बूढ़ा तालाब, कटोरा तालाब शहर जी पहचान ठही विया आहिनि। उन्हीअ रायपुर जी हीअ ख़बर आहे महिला विंग जी, जंहिं पंहिंजे संस्था जो नालो सुहिणी सोच रखियो आहे। सुहिणी सोच संस्था जी सचिव पल्लवी चिमनानीअ हिकु प्रेस विज्ञप्ति जारी करे ॿुधायईं कि सुहिणी सोच संस्था जी तरफ़ सां आयोजित आया सावन झूम के प्रोग्राम में महिला विंग ज़ोरदार डांस कयो। इहो आयोजन स्वामी हरिगिरी महाराज धर्मशाला शक्तिधाम तेलीबांधा में साईं रामचंद जी ऐं भाभी माता जे मुख्य आतिथ्य में ऐं श्री चेतन तारवानी जे विशेष आतिथ्य में संपन्न थियो। उन्हनि जी गरिमामय उपस्थिति में फैशन शो जे टिनी जज रिचा ठाकुर, जुबेरिया चंद्राकर ऐं तानिया बालानी सावन ऑफ द क्वीन ऐं फैशन शो जे प्रतिभागियुनि मां विनर चूंडियऊं। हिन गरिमामय कार्यक्रम खे महिला वर्ग पारां अपेक्षा खां वधीक साराह ऐं रुझान मिलियो आहे। संस्था जी सभिनी सदस्यनि जी उपस्थितीअ में 200 खां वधीक महिलाउनि जी भागीदारी हुई। हिन कार्यक्रम जा मुख्य आकर्षण फैशन शो, सावन ऑफ द क्वीन, लकी ड्रॉ, राजमा गेम, डांस कॉम्पिटिशन ऐं ॿिए गेम्स हुया। कार्यक्रम जो मुख्य सेल्फी काउंटर भी हुयो। संस्था जी फाउंडर श्रीमती मनीषा तारवानी, अध्यक्ष काजल लालवानी ऐं सहयोगी पायल जैसवानी, हर्षा भावनानी, प्रियंका मोटवानी, मंजू माखीजा इन्हनि सभिनी जी महिनत जे कारण ऐं संस्था जी गरिमा खे ॾिसंदे भारी बरसात में भी हिन कार्यक्रम जी सफलता सां सभई सदस्य उत्साहित ऐं जोश सां भरियल आहिनि। रायपुर जी हीअ न्यूज़ फ़िलहाल एसि ताणी। अगरि तव्हांखे हीअ न्यूज़ वणी आहे त सिंधी समाज जूं ख़बरूं सिंधीअ में ॿुधण लाइ सिंधु संगम माचिस मीडिया जा वीडियो लाइक कयो, शेयर कयो, सब्सक्राइब कयो ऐं सिंधियत खे वधायो। जय झूलेलाल।